अस्सलाम वालेकुम। मां अॼु हींअर आयो आहियां पंहिंजे स्टेट फाउंडेशन जी चेयरपर्सन अदी शाइस्ता बलोच वटि सखर में। तव्हांखे ख़बर हूंदी मां कल्ह शिकारपुर वियल हुयुसि, अॼु अदीअ वटि आयो आहियां। अदीअ खां पुछूं था हीअ जेका स्ट्रगल असांजी हली रही आहे उन हवाले सां अदी हींअर छो त हुनखे अपडेट्स वग़ैरह बि असां ॾियूं था ऐं अदी असां सां इहो पको वाइदो कयो आहे त मां तव्हां सां गॾु हूंदुमि जिते बि तव्हां हूंदो। अदीअ खां मां पुछां भई तव्हां कहिड़ी नज़र सां ॾिसो था पिया असांजी जदोजहद खे, असीं पंहिंजी सही ट्रैक ते वञूं था पिया, छो त गवर्नमेंट इहो अनाउंस कयो आहे त असां जेका अॼु असांजा मुतालबा हुआ गवर्नमेंट इहो अनाउंस कयो आहे त जेके मतिलबु जेके बि असां मुतालबा हुन में कयूं था 50-60% उहे असांजा मंज़ूर करे चुका आहिनि। उन्हनि में जेको हाणे वॾो मसइलो इहो थो अचे रुकावट जेको जंहिंजे करे असां हाणे फाथल आहियूं उहो इहो आहे त 40 जेके मार्कूं जंहिंजो असां मुतालबो कयोसीं, हाणे गवर्नमेंट इहो चवणु आहे त असां इहा सिफ़ारिश ॾियूं था काबीना खे, एजुकेशन डिपार्टमेंट वारा था चवनि असां इहा सिफ़ारिश था ॾियूं त 40 मार्कनि ते फीमेल खे पास कयो वञे। असां था चऊं त कोई बराबरी वारो हिसाब न रहंदो। बिल्कुलु इन हवाले सां थोरो तव्हां पंहिंजे बारे में ॿुधायो। ऐं तव्हांखे अॻे असां मां थैंक्स बि चवणु आयो आहियां छो त अॼु असां सां गॾु ख़ुदा बख़्श बि गॾु हुई। स्पेशली मां आयो आहियां सिर्फ़ु इन कम जे लाइ अॼु खे थैंक्स बि चवां ऐं वरी बि मां पंहिंजी इनायत दोस्तनि जे करे आयो आहियां अॼु वटि। हाणे अॼु ॿुधायो तव्हां। सभ खां पहिरियां दादा तव्हांखे असां वेलकम कयूं था ऐं तव्हांजा असां इलाही थोरा आहियूं छो जो सिंध जो नौजवान सिंध जी नियाणियूं तव्हांजूं कर्ज़ई आहिनि, छो जो तव्हां उन्हनि जे लाइ ॿाहिरि निकिता उन्हनि जे लाइ जिदोजहद कयो था ऐं उन जिदोजहद में अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे 50% कामयाबी मिली आहे। इन जो सॼो क्रेडिट तव्हां ॾे वञे थो, छो जो पहिरियां अहिड़ो को बि ऐलान कोन थियो हुयो जॾहिं खां तव्हां जिदोजहद स्टार्ट कई, तव्हां ॿाहिरि निकितो, रोडनि ते निकितो, एहतजाज कया, तव्हां सोशल मीडिया ते प्रिंट मीडिया ते तव्हां उन्हनि जे लाइ आवाज़ उथारियो। उन खां पोइ वञी करे जेको आहे गवर्नमेंट जे तरफ़ां इहो ऐलान थियो त असां जेको आहे फीमेल खे 40% ते पास कयूं था, त इहे न थियणु खपे। जेको आहे सभिनि खे बराबरी जो हक़ ॾिनो वञे, छो जो जॾहिं फीमेल खे तव्हां 40% ते पास कयो था त मेल खे छो न, ॿिन्हिनि खे 40% ते पास कयो वञे ऐं जेका हुनजी पॉलिसी आहे 45 उनखे रिजेक्ट कयो वञे। ऐं ॿी ॻाल्हि त जेके IBA जूं ग़लतियूं आहिनि उन्हनि जो बि अज़ालो थियणु खपे, छो जो ग़लतियूं IBA कयूं आहिनि उन्हनि जूं सज़ाऊं जेके आहिनि असांजे नौजवाननि खे मिलनि थियूं, जेके असांजे नौजवान एॾी तकलीफ़ुनि सां ऐं एॾी महिनत सां वरी IBA जा किथां किथां पूरी सिंध मां अची करे हिकु उमेदु खणी अचनि था, लाइनुनि में बीहनि था त असां टेस्ट ॾींदासीं, टेस्ट क्वालिफाई कंदासीं, असांखे जॉब मिलंदियूं। जॾहिं उन्हनि खे उनजो रिज़ल्ट मिले थो त उहे पोइ बिल्कुलु मायूस थी था वञनि। तव्हां ॾिठो त ॿिनि नौजवाननि ख़ुदकशी करण जी कोशिशि कई। कल्ह बि हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, तव्हांखे न ॿुधाए सघियासीं, कल्ह बि हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, उहो बार इलाही माना सर्कुलेट थियो आहे सोशल मीडिया ते, सभई दोस्तनि खे ख़बर आहे हिन ॻाल्हि जी। कल्ह हिकिड़ो ताज़ो वाक़ियो थियो आहे जेको बिल्कुलु सीरियस लॻो, हॉस्पिटल में पियो आहे। इहा त हिकिड़ी संगीन सूरत आहे असां वटि हिकु ॾिसो त ॾींहों ॾींहुं महांगाई अध खां वधीक गुरबत ऐं ॿियो बेरोज़गारी, अगरि का वैकेंसी अचे थी नौजवाननि जे लाइ उन्हनि खे अहिड़ियूं पॉलिसियूं रखियूं थी वञनि त नौजवान बिल्कुलु पास थियण जी सोच बि नथा रखनि। अगरि उहे पास थियनि बि था त उन्हनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां पोइ थो धकियो वञे। त IBA जेके ग़लतियूं कयूं आहिनि, IBA जी ग़लतियुनि जो अज़ालो थियणु खपे ऐं नौजवाननि खे ग्रेस मार्क्स ॾेई करे उन्हनि खे पास कयो वञे 40 ते ऐं 45 वारी जेका पॉलिसी आहे उहा ख़तमु कई वञे। ऐं ॿियो मां पंहिंजे नौजवान भाइरनि खे चवंदमि त अरबाब वारी जो पंहिंजे लाइ जंग नथो विढ़े, तव्हां नौजवाननि जे लाइ विढ़े थो, सिंध जे शहूर जे लाइ विढ़े थो। अॼु अगरि तव्हां सॼा न थियो, पंहिंजा हक़ न वठी सघियो त पोइ कॾहिं बि न वठी सघंदो। ईअं तव्हांजे हक़नि ते धाड़ो लॻंदो रहंदो। तव्हां ॾिसो त डोमिसाइल जो जेको इशू हुयो उहो ई मतिलबु असांजे नौजवाननि कुझु टाइम ताईं जज़्बाती थिया, वरी ख़ामोश थी करे वेही रहिया, उनजो बि को रिज़ल्ट न निकितो। ऐं जेको अॼु IBA वारो मसइलो थियो आहे, तव्हां ॾिसो त उनजे लाइ त अरबाब वारी जो कॾहिं सखर प्रेस क्लब ते बीठो आहे, कॾहिं नवाबशाह बीठो आहे, कॾहिं गढ़ी ख़ुदा बख़्श, कॾहिं मां वटि ऑफिस अचे थो। त असां उन्हनि जा सभई मतिलबु थोराइता बि आहियूं, कर्ज़ी बि आहियूं, छो जो उन ते को फ़र्ज़ु नाहे। उहो हिकिड़ो तव्हांजी भलाईअ जे लाइ ॿाहिरि निकितो आहे, उहो सिर्फ़ु ख़ल्क़ ख़िदमत करे ऐं अलाह जी रज़ा जे लाइ। अगरि 46,000 नौजवाननि खे नौकरियूं मिलंदियूं, उन्हनि जे घरनि जो चुल्हो ॿरंदो, त उहे 46,000 जेके ख़ानदान आबाद थींदा, 46,000 ख़ानदाननि जूं
अरबाब वारी जे सां दुआऊं हूंदियूं त जेका उन्हनि हिकु शर्त ॾिनो आहे त फीमेल खे 40 ते पास कयो वञे, मेल खे न, इहो ग़लति आहे। ॿिन्हिनि खे बराबरी जे बुनियाद ते रखियो वञे। ऐं ॿियो असां अरबाब वारी जे सां खे मां चयो आहे त हिकिड़ियूं असां कमेटियूं ठाहियूं, वर्किंग कमेटियूं डिवीज़न लेवल ते, जेके बि ॿाहिरि हुन में सीरियस इंट्रस्टेड आहिनि, कमु करणु चाहिनि था ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ जदोजहद करणु चाहिनि था त उहे असां सां कॉन्टेक्ट कनि, छो जो असांखे तव्हां भाइरनि जी ज़रूरत आहे। अगरि तव्हांजो साथ हूंदो अरबाब वारी जे सां त उहो वधीक मज़बूत थींदो। हिन वक़्तु तव्हांखे अरबाब वारी जे जा हथ मज़बूत करणु खपनि, छो जो 2 त 12 हूंदा आहिनि ऐं जॾहिं 2 ॼणा मिलंदा त तव्हां ऑटोमेटिक माण्हू मज़बूत थी वेंदो आहे। अरबाब वारी जो अकेले सिर बि तमामु सुठी महिनत कई आहे, जिदोजहद कई आहे। कड़ी ख़ुदा बख़्श जेके नौजवान पहुता, के शिकारपुर मां आया, के लाड़काना मां आया, खैरपुर मां आया, सखर मां, घोटकी मां, नवाबशाह मां, मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट मां आया त उहे अरबाब वारी जी महिनत खे ॾिसी करे उते पहुता त घड़ी ख़ुदा बख़्श। ईअं बि आहे त माना मूंखे को मतिलबु त को सुञाणींदो बि कोन हुयो त मां केरु आहियां। मां त हिकिड़ो, मां कल्ह बि राति हिनखे चवां पियो त मां त हिकिड़ो अगरि इहा शइ एक्टिविटी करे सघां थो, ईअं तव्हां 20 सिर्फ़ु दोस्त हर ज़िले मां हिकु दोस्त मूं वांगुरु थी पवंदो त केतिरो माना वॾो हिते जेको आहे इहो इनकलाब अची वेंदो असांजे सिंध में एजुकेशनल सिस्टम में। तव्हां कोशिशि कई आहे इनकलाब आणण जी, इंशाअल्लाह इनकलाब ज़रूरु थींदो। तव्हांजी जेका महिनत आहे उहा ज़रूरु बदिलाईंदी ऐं इनकलाब ज़रूरु ईंदो। फीमेल जेके अधिक सफ़ा ख़ामोश आहिनि, किथे बि ज़रूरु उनजी पार्टिसिपेशन ज़रूरी। काफ़ी तव्हांखे ख़बर आहे कि माशाल्लाह एक्टिव हूंदियूं आहिनि। घटि में घटि उन्हनि खे जीअं असां सखर प्रेस क्लब चयोसीं, पंहिंजे भाउ सां, पंहिंजे वालिद साहिब सां 5 मिंट अची करे मीडिया सां ॻाल्हाए इंटरेक्शन करे वञी सघनि थियूं। ज़ाहिर उन्हनि जो बि मफ़ाद आहे न, उहे बिल्कुलु ख़ामोश हूंदा आहिनि। असांजी भेनरुनि खे बि अॻिते अचणु खपे ऐं भले उहे हाल फ़िलहाल तव्हांखे जसा तव्हां उनखे रिप्रेज़ेंट पिया था कयो, फीमेल खे अती उन्हनि जा वालिदैन उन्हनि खे वठी अचनि। ॾिसो त हीअ जेका जंग असां विढ़ूं था न, असां पंहिंजे सिंध जे नौजवाननि जे लाइ जंग विढ़ूं था ऐं असां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी करे विढ़ूं था। अगरि असां सां कोई साथ न बि ॾिए थो, असां अकेला आहियूं, पोइ बि असां पंहिंजी जिदोजहद जारी रखंदासीं, छो जो अकेले कई आहे। ऐं मूंखे यकीन आहे असां अकेला निकिता आहियूं त काफ़िला जेके ठहंदा वेंदा ऐं असांखे नौजवाननि जो साथ मिलंदो, छो जो असां हक़ जी ॻाल्हि कयूं था ऐं को हिन में असांजो मफ़ाद न आहे, न तव्हांजो को मफ़ाद आहे। तव्हां बि जेको हक़ सच जो साथ ॾियो था ऐं ॾिसो न 46,000 नौकरियूं मिलंदियूं त 46,000 ख़ानदान जेको आहे संवरजी वेंदा। त वॾी ॻाल्हि आहे उहो 46,000 जॾहिं टीचर जॾहिं असांजे ॿारनि खे तालीम ॾींदा त तव्हां छा था सम्झो त सिंध जो तालीमी मयार किथे पहुचंदो। ऐं हाणे तव्हां सिंध जो तालीमी मयार ॾिसो था छा लॻो पियो आहे। IBA जे करे, जेके IBA जी भर्तियूं आहिनि उन्हनि जे करे असांजी सिंध जे नौजवाननि खे अॼु जाहिल थो कोठियो वञे। समाज टीवी बि हलायो ऐं सभई जेके कैंपेन हलाई पूरी असांजे नौजवाननि असांखे जाहिल छो था चवनि। तॾहिं तव्हां पंहिंजे हक़ जे लाइ ॿाहिरि निकिरंदो त तव्हांखे पोइ जाहिल बि कोई न चवंदो ऐं जेको आहे त उन्हनि खे ख़बर पवंदी त वाक़ई सिंध जो जेको शहूर आहे उहो तालीमी याफ़्ता आहे, उहो सुजाॻ थी चुको आहे, उहो पंहिंजा हक़ वठे थो। अॻिते अचो, अरबाब वारी जो जेतिरो तव्हांखे थी सघे साथ ॾियो। ॿियो त इहो बि हुयो त माना असां ट्विटर वारा असांजा छो त डिजिटल मीडिया वारा मूंखे चवनि पिया, जेका असांजी टीम आहे पंहिंजी, उहे पिया चवनि त ठीकु आहे सभु कमु भलो, जेके घरनि में सुम्हिया पिया आहिनि उन्हनि खे तव्हां सुजाॻ माना करण जी कोशिशि कयो था, पर जेके असां सुजाॻ पाण वेठा आहियूं डिजिटल मीडिया, ॾिसो न असांजा दोस्त जेके आहिनि हींअर ॾिसंदा हूंदा, मूंखे हुन मयार पिया ॾियनि त डिजिटल मीडिया जी हिकु वॾी टीम आहे असांजी। असां उहो करे ॾेखारियो आहे जो असांजे सिंध जी तारीख़ में कॾहिं थियो ई कोन हो त जेके एजुकेटेड माण्हू हुजनि त उहे 1,40,000 ट्वीट करे ॾेखारनि ऐं 1,40,000 ट्वीट करण में हिमत खपे, हौसलो खपे, टाइम खपे, हर शइ खपे। इहो माना जॾहिं तव्हां मां छो त उनजी जज़्बाती हाणे तर्जुमानी कयां थो, इहे जेके बाज़ारि वारा नवीदारा वेठा आहिनि त उहे उन्हनि ॾींहुं राति हिकु करे ॾिनो ऐं उनखां सवाइ जंहिं नाला न खणणु माफ़ु कजो, इहे जेके बि असांजा दोस्त आहिनि उन्हनि ॾींहुं राति हिकु करे ॾिनो ऐं अहिड़ी वठ सठ लाई ऐं उनखां पोइ मां चवां पोइ दोस्तनि खे इहा असांजी टर्निंग पॉइंट हुई। जंहिं ॾींहं ते असां इहो कमु करे ॾेखारियोसीं असांजे लाइ चैलेंज बणिजी वियो। मसइलो इहो थियो आहे मां ड्रा ॾाणी वेही रहियो हुअमि सुबुह सां त 1 लख ट्वीट कंदासीं, त 1 लख ट्वीट कयासीं छो त इंफॉर्म करणु ॾाढो सभिनी खे ज़रूरी आहे। त 1 लख जो टारगेट सेट कयोसीं ऐं इहो 1 लख जो टारगेट अची वियो शाम जो 6 बजे। ऐं पोइ उनखां पोइ असां माना एतिरो ख़ुशि थियासीं, दोस्तनि खे ख़बर आहे असां एॾो सोशल मीडिया ते हलायासीं। उनखां पोइ 40,000 ॿिया ट्वीट करे छॾियासीं ख़ुशीअ में, 1,40,000 थी विया ऐं टॉप पूरे पाकिस्तान में ट्रेंड कयोसीं। जंहिं ॾींहं ते डॉक्टर अब्दुल कदीर खान जी डेथ हुई
अच्छा अच्छा उन उन ॾींहुं ॾींहं ते ई माना चैलेंज बणिजी वियो, उहो ट्रेंडिंग में हुयो, पर असां उन्हनि खे माना पंहिंजे उन हिसाब सां अॻिते आणे छॾियोसीं ट्रेंडिंग में। सोशल मीडिया वारा जेका डिजिटल टीम असांजी एॾी वॾी माना टीम आहे जेके सुजाॻ पिया आहिनि, ठीकु आहे, घरनि में आहिनि पर उहे सुजाॻ आहिनि, उहे सुजाॻ आहिनि, उनखे तव्हां पंहिंजे कुझु हिन हवाले सां थोरो छा क्रेडिट ॾियणु था चाहियो असांजी टीम खे? ॾिसो न जेके सोशल मीडिया ते वेही करे असांजे नौजवाननि जो साथ ॾियनि था त उन्हनि खे बि जैसा ज़रूरी न आहे त उहे तव्हां सां रोडनि ते निकिरनि, उहे घर में वेही करे बि कमु कनि था, पर जेके असांजा उमेदवार भाइर आहिनि उहे घर में बि सुतल आहिनि। त असांखे हाणे जेके सुतल उमेदवार आहिनि उन्हनि खे सुजाॻ करिणो आहे ऐं सिर्फ़ु उमेदवार न पर सभिनी जो फ़र्ज़ु आहे त जेके बि नौजवान आहिनि, अॼु अगरि IBA टेस्ट वारनि सां नाइंसाफ़ी थियूं आहिनि त सुभाणे कंहिं ॿिए डिपार्टमेंट में बि ईअं टेस्टियूं थींदियूं, उते बि इहे नाइंसाफ़ी थींदियूं, उते बि जेको आहे वॾेरनि बोतारनि ऐं सियासतदाननि जे बंगलनि ते वेही करे लिस्टियूं ठहंदियूं ऐं मेरिट जी ईअं ई लताड़ थींदी ऐं मेरिट ते जेके नौकरियूं कॾहिं बि न मिलंदियूं। जेसि ताईं तव्हां नौजवान सुजाॻ न थींदो तेसि ताईं कुझु बि नथो थी सघे। ऐं जेके तव्हांजो आधार बाब जो जेको साथ ॾेई रहिया आहिनि असांजा सोशल मीडिया ते, असां उन्हनि जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं तव्हां नौजवाननि जे करे ई जेको आहे मां सम्झां थी त सिंध जो जेको शहूर आहे उहो सुजाॻ थियो आहे। तव्हां घरनि में वेही करे कमु कयो था, पर अॼुकल्ह दौर में अदा टाइम ॾियण बि वॾी ॻाल्हि आहे, छो जो अगरि उहे वेहनि था मोबाइल उन्हनि खे हूंदो या लैपटॉप हूंदो वेही करे ट्यूट कंदा हूंदा, ईअं त न कंदा हूंदा। असांजे दोस्त हिकिड़ो GM आहे ॾाढो एक्टिव आहे, उन हिकिड़ो लफ़्ज़ मूंखे ॿुधायो, छो त उहो मूंखे उनखे क्रेडिट ॾियणु घुरिजे, छो त मूंखे फस्ट टाइम आहे उन ई मूंखे चयो त असां हीउ जेको कुझु कयूं था उहो डिजिटल प्रोटेस्ट आहे। बिल्कुलु हिकिड़ो त ज़मीन ते हले थो जेको बि आहे, तव्हां प्रेस ते वञो, हीउ असांजो डिजिटल प्रोटेस्ट आहे, पूरी दुनिया थी ॾिसे। उतां माना स्टोरीज़ ठहंदियूं आहिनि, उतां अख़बारनि वारा मैगज़ीन्स वारा इहे सभु खणंदा आहिनि, पिक कंदा आहिनि, छा थो हले चले पियो। कल्ह बि जेको आहे असांजो जेको ट्वीट जेको ट्रेंडिंग में आयो उन टीम खे, छो त मां कल्ह नवाब शाह आयुमि त मां उनखे न करे सघियुमि, उन्हनि खे बि ख़राज तहसील पेश था कयूं, त कल्ह वरी असांजो ट्वीट में अची वियो, ट्रेंडिंग में अची वियो। असां हलायोसीं हिकु सिंध हिकु पॉलिसी 40 जे पास, हाणे इहो ट्रेंड जो हलायोसीं उनखे बि माना माशाल्लाह। ॾिसो न असांजा आख़िरी जेके लास्ट कमेंट्स तव्हां अकेला न आहियो न, तव्हां सां सोशल मीडिया जा दोस्त बि गॾु आहिनि ऐं तव्हां जॾहिं ॿुधायो था 1,40,000 जेको आहे ट्रिप थिया इनकलाब ऐं पूरी दुनिया तव्हांखे ॾिठो ऐं जेके तव्हांखे न पिया सुञाणनि त हाणे तव्हांखे पूरी दुनिया सुञाणे थी ऐं उहो इन जे करे नथी सुञाणे, उनजे लाइ तव्हां महिनत कई आहे ऐं उहा महिनत तव्हां पंहिंजे लाइ न पर सिंध जे नौजवाननि जे लाइ कई आहे, सिंध जे शहूर जे लाइ कई आहे ऐं सिंध जे शहूर जेको आहे न तव्हांजो कर्ज़ी आहे ऐं उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त तव्हांजो इन जेको आहे कम में साथ ॾियनि। ऐं मां पंहिंजे भाउ जेके असांजा उमेदवार आहिनि IBA टेस्ट जे पास कई आहे या जंहिंखे जेको आहे फेल कयो वियो आहे, उन्हनि खे मां रिक्वेस्ट कंदमि त जेतिरो थी सघे अरबाब आरिज़ जो साथ ॾियो, तव्हां उनजो साथ ॾेई करे उनखे मज़बूत कयो, छो जो हिन वक़्तु तव्हांजे हक़नि जी ॻाल्हि कजे पई, तव्हांजे जेका हक़ खसिया वञनि था ऐं अॼु अगरि तव्हां सुजाॻ न थियो त मां सम्झां थी कॾहिं बि सुजाॻ न थी सघंदो। अॼु तव्हां पंहिंजे हक़ वठण में नाकाम रहियो त तव्हां कॾहिं बि पंहिंजे हक़ वठण में कामयाबु नथा थी सघो। वॾी महिरबानी थी, वॾी महिरबानी। जेके ॾिसण वारा आहिनि, अल्लाह हाफ़िज़, वरी इंशाअल्लाह जल्द मिलंदासीं।